अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हाँ अली हसन अब्बासी किताब हूॾो थी हू ॾींहुं लेखक सैयद निसामुद्दीन राशिदी किस्त टीं। नज़र अली ख़ान सां वाक़फ़ियत अॻु ई हुई, वाह पोइ फ़क़ति हाणी पियो ऐं दोस्ती उन खां पोइ शुरू थी। नियत जो नेक, दिलि जो अहिड़ो उजरो जहिड़ो खीर, मिज़ाज जो मखण जहिड़ो नरम ऐं मिसरीअ जहिड़ो मिठो, तबियत जो बाग़ो बहार मजलिस में वेठो हूंदो। हीअ ॻाल्हि हूअ ॻाल्हि, हिंदुनि जा ज़ुल्म मुसलमान जा मसइला, फ़ख़्रे क़ौम सर भुटो, मोहतरम क़ौम ख़ान बहादुर खोड़ो, मतिलबु त हिक मां ॿी, ॿीअ मां टीं, किसो कोता, सिजु लही वेंदो पर नज़र अली ख़ान जा किसा कोन खुटंदा। सुबुह खां सांझीअ ताईं हिक जहिड़ी बहारी ऐं लय हूंदी। अल हक़ीक़त अख़बार सभ खां पहिरियों सर भुटे खे फ़ख़्रे क़ौम लिखणु शुरू कयो, जंहिंजे जवाब में सिंध ज़मींदार में खोड़े लाइ नज़र अली ख़ान मरहूम मोहतरम क़ौम जो ख़िताब ईजाद कयो। जॾहिं संदसि दिलि पसंदि का ॻाल्हि थींदी हुई त वॾा टहक ॾेई खिलंदो हो। अहिड़ा उजरा ऐं माएदार जो सिटी कोट त ख़ैर, पर चांड्रोकीअ जे थधियुनि रातियुनि में हिक तरफ़ टाउन हॉल ऐं ॿिए तरफ़ ल्यूकस पार्क जे हुन छेड़े ते पिया ॿुधबा हुआ। खोड़े जो वफ़ादार बल्कि जान निसार मां हूंदे जे करे संदसि यार वफ़ादार बि लिखां, पर ग़रीब ऐं अमीर जी यारी ठहंदी बि कान आहे ऐं जुगाए बि कान। ख़ुदा बख़्शेसि ख़ुदि मरहूम खे इहो उहा दावा कान हुई। अहिड़ो जानिसार ऐं एॾो वफ़ादार भयां खोड़े खे वरी कोन मिलियो हूंदो। जेतोणीकि ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मंज़िलुनि ऐं जुदा जुदा मरहलनि ते केई माण्हू साणसि अची गॾिया, जन दोस्तीअ जूं दावाऊं बि कयूं हूंदियूं, जन जान निसारी ऐं वफ़ादारीअ जूं लाफ़ां बि हयूं हूंदियूं, लेकिन यकीन अथमि त नज़र अली ख़ान जेका जाइ छॾे वियो सा कंहिं कान भरे सघी हूंदी। महिरो वफ़ा उनस ऐं उल्फ़त खे जंहिं कड़ीअ ते हू मरहूम पुॼाए ऐं पहुचाए वियो, उन ते ॿिए कंहिंजी मजाल जो आणे सघे। संदसि मुसलमाननि ऐं मुसलमाननि जे मसइलनि सां ॾाढो शग़ुफ़, बल्कि इश्क़ु चइजे त बेजा न थींदो हूंदो हो, ऐं हिंदुनि सां अज़ली वेर खेसि हू बि चङा हथ ॻंढियो आया। लाड़काणे जा फ़साद जंहिंमें हिन ग़रीब खे कन न जन हिंदुनि खणी खेसि जेल में विझरायो, उन खां पोइ सखर जा फ़साद जंहिंमें पिणु कूड़ियूं शाहिदियूं ॾेई मथसि इल्ज़ाम आंदो वियो त सूओ हणी हुन फलाणो हिंदू सुर्ॻ पहुचायो। उन बाद वरी थियो मंज़िलगाह वारो मामिलो, मतिलबु त को बि वजह हिंदुनि अहिड़ो कोन छॾियो जंहिंमें नज़र अली ख़ान खे अंदरि उमाइण जी कोशिशि न कयऊं। हक़ीक़त में सिंध जे तारीख़ में उहे निहायत ई दर्दनाक वाक़िया हुआ, अणसहाईंदड़ ऐं दुखदायक। हिंदू हर लिहाज़ सां मुसलमाननि खां तरक़ी याफ़्ता हुआ, पैसे में, तालीम में, मुलाज़मतुनि में ऐं वापार में, सियासी ख़्वाह समाजी तरह सियाणा बि ऐं सुॼाग बि। हिननि को बि अॻु पोइ कोन ॻणियूं। अलॻि अलॻि ॻाल्हि कबी मुसलमाननि जी ग़ैर तालीमी याफ़्तगीअ मां ऐं ज़मींदारनि जी जहालत ऐं अडंगनि ख़र्चनि मां हिन निहायत ई अजोग फ़ाइदा वरिता। मंज़िलगाह ते मौलाना ज़फ़र अली ख़ान जो ही नज़म ज़मींदार में छपियो। गैर की तहवील में मस्जिद है मंजिल गाह की, गैर की तहवील में मस्जिद है मंजिल गाह की, कब्जा ए तागूत में है जायदाद अल्लाह की। ये वो घर है जिसमें मिलता है सबक तौहीद का, और उठा दी है तमीज़ उसने गदा व शाह की। ये वो घर है जिसने फैलाई है ईमान की ज़िया, रोशनी पड़ती है जिससे मांदा महरो माह की। यूं पड़ा होता न ताला घर में रब्बे काबा के, यूं पड़ा होता न ताला घर में रब्बे काबा के, हुक्मरानी सिंध में होती घर आसिफ जाह की। ऐ मुसलमानो निशान मासूम का मिटने न दो, ऐ मुसलमानो निशान मासूम का मिटने न दो, ताकि हो आसूदा रूह इस मर्द हक आगाह की। आज सखर में है दंगल कुफ्र और इस्लाम का, देख ले हिंदुस्तान कुश्ती ये कोह काह की। मजदा हो इस्लाम को बातिल की शहर कट गई, जब लगाई हमने आकर ज़रब इल्लल्लाह की। काफरों से जाके कह दो नुक्ता चीन, काफरों से जाके कह दो नुक्ता चीन दीन पे ना हो, काफरों से जाके कह दो नुक्ता चैन दीन पे ना हो, दीन में गुंजाइश नहीं है जबरो अकराह की। इस समंदर का इस समंदर का शावर जावाए तौहीद है, इस समंदर का शावर जावाए तौहीद है,
ला नहीं सकता खबर कर दूं भी जबकि था की। ला नहीं सकता कर दूं ला नहीं सकता खबर कर दूं जिसके था की। इस समंदर का शावर ज्यादा इस समंदर का शावर ज्यादा तौहीद है। इस समंदर का शावा ज्यादा तौहीद है। ला नहीं सकता खबर कर दूं भी जिसके था की। कह दो गांधी से न उलझे मिल्लत इस्लाम से। अर्श तक परवाज है उसकी जहां सोजे आह की। सलसेलो कौसर सलसेलो कौसर वो तस्नीम का है इत्साल। सलसील कौसर वो तस्नीम का है इत्साल। सिंध का दरिया है या रहम रसूलुल्लाह की। सलसेल कौसर वो तस्नीम का है इत्साल। सिंध का दरिया है या रहमत रसूलुल्लाह की। मेरी नज़म गोहरी है आफरी से बेनियाज। वो सुखनवर हूँ नहीं परवाह जिसको वाह की। सिंधियों को जाके दो सिंधियों को जाके दो सिंधियों को जाके दो पैगाम मुस्लिम लीग का। है तलाश उनको घर आज़ादी की सीधी राह की। मंज़िलगाह जी हथरादू पैदा करियल फ़साद खां अॻु GM सैद अल्लाह बख़्श शहीद जी वज़ारत खे किराइण लाइ मुस्लिम लीग खे दावत ॾेई जिन्ना साहब खे सिंध में घुराए 1939 ईस्वी वारो इजलास सॾाए पाकिस्तान वारो रिज़ोल्यूशन पास करायो। जंहिं बाद सिंध जी सियासत ऐं समूरे हिंदुस्तान जे हिंदू मुस्लिम सियासत जो रुख़ ऐं हवा बदिलजी वई। हिननि ते मुल्की हुजण सबबि ऐं वधीक सुधरियल ऐं समझदार क़ौम हुअण करे भाइपीअ जा बिरादरीअ जा पाड़ेसरीअ जा ऐं वॾ नंढाईअ जा जेके अंग ऐं नंग हुआ से हिननि पूरा कोन पाड़िया। बल्कि हलंदे हलंदे मुस्लमाननि जूं कई ज़रई ज़मीनूं बि कर्ज़नि में वरतल ऐं अणवरतल खंधनि ऐं व्याजनि जे मथां व्याजनि में पंहिंजे हथ करे विया। शहर त अॻ ई संदनि कब्ज़े में हुआ। ज़मीनुनि वठण सबबि ॿहिराणियूं बि घणे क़दुरु संदनि हथ हेठि अची वियूं। हिननि पोइ सियासी ॿधियूं करे हिंदुस्तानी हिंदुनि सां जोड़ तोड़ करे महासभा ऐं कांग्रेस जा पल पकिड़े सियासी तरह बि मुस्लमाननि खे अहिड़ीअ तरह केराइण जी कोशिशि कई जीअं हू पंहिंजे मुल्क अंदरि बि बेवस ऐं वेचारा थी रहनि। मुस्लमाननि पंहिंजे ज़ोर ऐं ताक़तवरीअ जे ज़माने में पंहिंजी सिंधी सल्तनत जे दौर में साणनि मजमूई तरह हमेशह सुठा पेर भरिया हुआ। सिंध जी जॾहिं पंहिंजी हुकूमत हुई तॾहिं त हिननि हिंदू मुस्लमाननि जे तफ़रीक़ ऐं नंढ वॾाईअ खे तक़रीबन तर्क करे छॾियो ऐं हिक ॿिए खे बराबरीअ जो भाव करे ॾिठाऊं। पर सिंध ते जॾहिं सत धारियनि अरबनि जो कब्ज़ो हो तॾहिं हिंदुनि जी असुली हैसियत न फ़क़ति सिंध अंदरि क़ाइमु रही बल्कि बगदाद ऐं दमिश्क ताईं संदन आलमनि खे घुराए लख इज़तूं ॾिनियूं वयूं ऐं माली महकमनि में अकीचार हिंदुनि खे मुक़ररु कयो वियो। हिन पोएं ज़माने में कलोड़नि जो स्याह सफ़ेद घणी हद ताईं संदन हथ में हो। मजाउनि केतिरनि खे सॻी औलाद वांगुरु बरख़ुरदार सम्झो वेंदो हो। मोटूमल मांझूमल गिद्दूमल चेलाराम घनश्याम दास बालकराम शेवकराम अतारद गुलराज वकील लाला अमृत राय जसपत राय इज़्ज़त राय देवदास मूलराज करणमल गुलाब राय अजोमल नाराचंद हरी राय सहजराम माणिक राय मोलचंद दुलराम ऐं भाई दुलराम उहे उन्हनि हिंदू अमलदारनि मां फ़क़ति चंद आहिनि जन जे हथनि में कलोड़नि जे हुकूमत जूं वाॻूं हुयूं ऐं मुल्क जी उथी वेठी वही वाणी निबेरी निछेड़ी ऐं अंदरी ॿाहिरी उन्हनि जे हथ में हुई। अहिड़ीअ तरह टालपुरनि जे कारोबार में बि सभिनी खे ॼाण आहे त हिंदुनि जो घणेई अमल दख़ल हूंदो हो। सूमरनि ऐं समन जे देसी दौर या मुग़लनि जे धारे दौर में बि उहा ई साॻी हालत हुई। अकीचार हिंदुनि जा नाला मिलनि था जंहिंजो मुल्की कारोबार में हिसो असर ऐं रसूख़ हूंदो हो। उहो त जॾहिं अंग्रेज़ी राज आयो जंहिंजे आण में बि अंदरूं अंदरि ॿियनि वतनी गदारनि सां गॾु मंझाउनि बि केतिरनि जो हथ ऐं हिसो हो। तॾहिं खां वठी हिननि जी अखि बदिली 20वीं सदीअ जी शुरूआति खां पोइ त खेनि अलाए छा थी वियो गोया खेनि मुस्लमाननि सां गॾु मुल्क में रहणो ई कोन हो ऐं हिक ॿिए सां संदन ॼण कॾहिं को वास्तो ऐं वझ ई कोन हो।
जीअं जीअं सियासी शऊर वधंदो वियो ऐं हिंदुस्तानी सियासत सिंध ते हावी थींदी वई, तीअं तीअं तफ़रीक़ वधंदी वई ऐं जंहिंखे जॾहिं मौक़ो मिलियो तॾहिं ॿिए खे तहस नहस करण जा वीचार थींदा रहिया। हालांकि उहा नियत ऐं उहो तरीक़ो न शानाइतो हो ऐं न ज़ेबाइतो, न मुनासिब, न मौज़ून। मुल्की ख़्वाह बिरादराना क़ाइदे ऐं क़ानून जे तहत कंहिंखे बि ईअं करणु हक़ु कोन हो। ख़ान बहादुर खोड़ो या ॿिया केतिरा मुस्लमान पोएं दौर में हिंदुनि वटि छड़ो उन ई तफ़रीक़ी तासुर हेठि ग़ैर मक़बूल बल्कि मतूब थी पिया, जो हू वक़्त सिर संदन उन ई ग़लति रुख जे आॾो ईंदा थिए रहिया, वरना ॿियो को बि गुनाह ख़ान सरज़द कोन थियो हो। न उन्हनि को धाड़ो हयो हो, न को खून कयो हो। हिंदुनि जे लुग़त में अहिड़नि मुस्लमाननि जा लक़ब तंग दिल, फ़िरके परस्त ऐं मुअतसिब रखिया विया। पाण जेकी कंदा थिए रहिया सो ऐन कुशादा दिली तहसुब खां ख़ाली ऐं बिल्कुलु क़ौमी ऐं वतन परस्तीअ जे शान वटां हो। लेकिन हक़ तलफ़ीअ ते या हक़नि खे दस्तबर्द थियण खां बचाइण लाइ कंहिं मुस्लमान घल घोड़ा कई थिए, जंहिंमें हिननि बि अक्सर इंतिहा करे थे छॾी त उहो इझो उन्हनि लक़बनि लॻण जे लाइक़ु थियो थिए। नफ़रत हिकारत बल्कि चइजे त संदन जहालत ऐं नाआक़बियत अंदेशे जी हालत हीअ वञी थी हुई, जो हिकिड़े कंहिं अंग्रेज़ी सिंधी लुग़त लिखी उन में इस्तिलाहन मुस्लिम जी माना शायदि त मुस्लमान अक्सरियत जी अणपढ़ाईअ खे ख़्याल में रखंदे ॼट लिखी छॾियईं। हिंदुनि उहा बि कोशिशि कई त सिंध जी तारीख़ खे बि मर्ज़ीअ मूजिबि बदिलाइनि ऐं वाक़िअनि खे अहिड़ीअ तरह पेश कनि जो उन्हनि मां ख़ुदि सिंधी मुस्लमान हाकिमनि जो ज़ुल्म ऐं हिंदुनि जी मज़लूमियत मालूम थिए। उन सिलसिले में केतिरा नंढा वॾा किताब लिखिया विया, जंहिं सिलसिले में हिकु किताब मीरनि जी साहिबी बि आहे। सिंधी ज़ुबान जे रस्मुल ख़त खे बदिलाए ज़ूए ऐं ज़वाद ज़ाल ऐं ज़े जे हम आवाज़ अखरनि लाइ हिकिड़े ई अखर ज़े जे कमु आणण, तूए जो कमु ते मां कढण ऐं स्वाद से ऐं सीन जे बजाए रुगो सीन खे कमु आणण जी कोशिशि कई वई। संसार समाचार उन ई तहरीक जी अलमबरदार हुई ऐं उहो सभु कुझु छाजे करे मुस्लमाननि जी नज़र में उहो सभु कुझु उन ई करे हो जो उहे ज़ाइद अखर अरबीअ में कदब आया थे। इंसान जॾहिं होश ऐं अकुलु विञाए विए थो तॾहिं कीअं न विच थराई ऐं संजीदगीअ जा लीका लंघे वञी ॿिए पार पए थो। उन जो मिसाल उन दौर जे हिंदुनि ऐं मुस्लमाननि जे उन ई बाहिमी विछे ऐं दोई जे रुख ऐं रविश खां वधि ॿियो को थी कोन थो सघे। सिंध में उहो सभु कुझु अॼुकल्ह खां न बल्कि थोरी या घणी सूरत में मुदतुनि खां थींदो आयो थिए। वीछा पवंदा थिए विया, दिलुनि जे विच में हिकारत ऐं नफ़रत जा कोट खजंदा थिए विया, अखियुनि अॻियां लोभ लालच ऐं गर्ज़नि जा परदा चढ़ंदा थिए विया। महासभाई हिंदू ऐं लीगी मुस्लमान त ख़ैर कांग्रेसी हिंदुनि ऐं क़ौम परस्त मुस्लमाननि खे बि खणी दरगुज़र कजे, छाकाणि त उन्हनि खे बि सियासी ख़ुदगर्ज़ियूं हुयूं। लेकिन उन्हनि हिंदू ऐं मुस्लमान बुज़ुर्गनि बि उन ई ॾिस में कुझु कोन कयो, जंहिंजे लाइ मशहूरु हो त उहे आलिम आहिनि, सूफ़ी आहिनि ऐं भेदभाव तसुब ऐं फ़िरके परस्तीअ मां असुलु कोन ॼाणनि। सिंध जे हिंदू मुस्लिम जे उन ई बुनियादी ऐं विछे ऐं दोईअ में अफ़सोस आहे त काके ॼेठमल मरहूम, लालचंद अमर ॾिनेमल, दादे भटाणीअ, दादे वासवाणीअ, डॉक्टर गरबख्शाणीअ, मिर्ज़ा कलीच बेग, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी ऐं मौलवी मोहम्मद सादिक खॾे वारे जहिड़नि वॾनि वॾनि दरवेशनि, महापुरुषनि, आलिमनि ऐं फ़िलसुफ़नि जन जे वात में हर वक़्तु शाह जी सचल जी झोक जी ऐं कंडड़ीअ वारनि कलतारनि जी वाई ऐं वाखाण हूंदी हुई, तन बि को फेरो या त आणे न सघियो या वरी मुर्गो ई हिननि का संदायती ऐं असरायती कोशिशि कान कई। हालांकि इख़लाक़ी तरह मथनि वॾो भार हो। बहरहाल हलंदे हलंदे ॻाल्हि अची अहिड़ीअ कड़ीअ ते पहुती, दिलियूं एतिरे क़दुरु भरिजी आयूं जो GM सैद जहिड़ा सभ में पिरी पसण वारा माण्हू बि बेसब्र ऐं बेज़ार थी पिया। उहे जेके हमेशह हिंदू मुस्लिम एकता जे झूलीअ में झुलंदा हुआ, उहे जेके क़ौमी ख़्यालनि वारा ऐं सरासर वतन परस्त ऐं क़ौम परस्त शुमार थिया थे, न छड़ो असेंबली अंदरि वाको करे उन्हनि चयो त वाणियनि खे सिंध मां ईअं कढंदासीं जीअं जर्मनीअ मां यहूदी निकिता, बल्कि सिंध मां कही वञी बम्बईअ मञा 1939 ईस्वीअ में जिना साहब खे मोहम्मद बिन कासिम बणाए कुल्हनि ते खणी आया।
हेठां जिना साहब, मथां हवाई जहाज़ गुल घोरींदा हलनि, घोड़ा गॾ बगियूं टांगा, पछाड़ीअ में खॾे जा मीरबर, मथनि ते रुमाल रखी उन्हनि मथां रसा विझी उठनि ते ईअं चढ़ी निकिता ॼणु हाणे अरब जा सोसमारखोर सिंध फ़तेह करे दारुल ख़िलाफ़ा में फ़ातिहाना दाख़िल थिया आहिनि। फिरदौसीअ जो मशहूरु शहर ऐं बशार बिन बर्द या मुतवकिली शाइर जो अरबी शहर या उन दौर जे ॿियनि शाइरनि जा अरबी तोसी पसंदीअ जे ख़िलाफ़ु चयल शहर ॾिसणु घुरिजनि। मफ़ाजुल अवल सिफ़ो 23 तां 30। उन्हनि शहरनि मां ज़ाहिर आहे त जन मुल्कनि खे अरबनि फ़तेह कयो उते मज़हब खां ज़्यादा सल्तनती फैलाव जो जज़्बो कार फ़रमा हो ऐं मक़ामी माण्हुनि संदन उन जज़्बे ख़िलाफ़ु निहायत शिदत सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो आहे। ओसी ताईं करार कोन कयऊं जेसीं सॼो झुॻो झण कराए न बीठा ऐं जेसीं समूरो घर ॿारे ॾियारी न कयऊं, छाकाणि त उन हद ताईं मजबूर ॾिसण में थिया जो हिननि न दूर अंदेशी कई न दलील डोड़ाया, घर खे तीली ॾेई बीह रहिया। उन करे त घर भले सड़े त सड़े पर कुअनि जो ज़रूरु ख़ात्मो थिए। उहो सभु कुझु छो थियो? महज़ हिन करे जो विच में नफ़रत हुई, हिकारत हुई, माण्हू ॿियो सभु कुझु सही वेंदो पर उहो बर्दाश्त करे कोन सघंदो त खेसि उन हद ताईं मिलिछ ऐं पलीत सम्झो वञे जो उन जे कपिड़नि मां बि पई बुछां अचे ऐं उन जे ॾिसण सां बि पयूं खारूं लॻनि। इहे त उहे ॻाल्हियूं आहिनि जेके इंसानियत लाइ आपघात जो सबबु थियनि थियूं। क़ौमूं त परे रहियूं, फ़िरका ऐं तबिका त बजाए ख़ुदि रहिया। उन सिलसिले में हिकु ज़ाती वाक़ियो यादि अची वियो आहे, भायां अंदाज़े लॻाइण लाइ हिते बयानु करणु मौज़ून ऐं मुनासिबु थींदो। लाहौर खां कराचीअ ते आयुसि इंटर क्लास में, जॾहिं जाइ भरिजी वई उन वक़्तु सखर जो हिकु हिंदू बिस्तरो ऐं बदकी खणी अची दर ते बीठो। बदकी उन खे चइबो आहे जंहिं लटे में हिंदू पंहिंजा टपड़ ॿधंदा आहिनि, बजाए बेग जे हू बदकी खणंदा आहिनि। घणी कोशिशि कयई पर हमराहनि गाॾो खोलणु कोन ॾिनुसि। आख़िर हेॾे होॾे वाझाए मूंखे सिंधी सम्झी अची गुत ऐं घेतर ॿधाई। मखण तूं त पंहिंजो आहीं, पाण में ॿाहिरि आहियूं न। ॻाल्हि ॿुध न यार, मां बेंच ते कोन वेहंदुसि, जीअं भाऊ मां चवां न। तूं असुलु वीचार न कर, मां बिस्तरो रखी उन ते वक़्तु टपाईंदुसि। एतिरे में गाॾीअ जे छुटण जो अची वक़्तु वेझो पियो। भाई साहब तकिड़ो तकिड़ो चवणु लॻो, भाऊ सॼी वाट मौजां कंदा हलंदासीं, 4 बाटलियूं साण अथमि। एतिरे में ॿाहिरि मानी आणे मूंखे ॾिनी। भाई वाको करे चयो, सॼण ॿुध न, इहो ख़र्चु छो थो करीं, मां वटि माल गंज आहिनि, ॿाहिरि आहियूं वंडे खाईंदासीं, फिक्र न कर, ॻाल्हि त ॿुध, मोटाए ॾींसि न। एतिरे में गाॾीअ पहिरीं कूक कई ऐं गार्ड जी सीटी बि कननि ताईं पहुती। भाईअ जो हाल ॾिसण वटां हो, ॿई ॿाहूं ॿधी चवणु लॻो, भाई पंहिंजो थी, ईअं त न कर, सिंधी भाइड़ा आहियूं, कुर्ब कर न यार। उहे भाइपीअ जा नुक़्ता ऐं मुल्की वीचार ॿुधी मूंखे बि रहम अची वियो। संगतियुनि खां पंहिंजी ज़िमेवारीअ ते मोकल वठी दर खोले भाईअ खे मां अंदरि आंदो। पहिरियों त बिस्तरो काकूस जे भिक में निहायत निवड़त सां रखी ॾाढी निमाणाईअ सां थी उन ते वेठो। जॾहिं पक थियसि त गाॾीअ में अची चुको आहे ऐं बिस्तरे ते वेहिजी बि वियो आहे, उन वक़्तु धोतीअ जे पलांद सां मुंहुं उघियाई, पोइ सामत जो साहु खणी सदरीअ जे खीसे मां सील जो पाकेट कढी सभिनी खे सिगरेट ऑफर कयई। मूंखे बि ज़ोर करे हिकु सिगरेट खणायई। को ॻाल्हाएसि न ॻाल्हाएसि पर हीअ भाई हर हिक जे गले पवणु लॻो। खिलण टहक ॾियण, सोडा लमलेटनि जूं सलाहूं करणु, मतिलबु त जेसीं गाॾी हली ऐं खेसि ख़ातिरी थी त हाणे को बि लाहे कोन सघंदो, तेसीं बराबरि उहे करतब कंदो रहियो। जॾहिं गाॾी प्लेटफॉर्म छॾे ॿाहिरियों सिग्नल टपी सिधे रस्ते ते रहवाल थी हली, उन वक़्तु खिलंदे ॻाल्हाईंदे बिस्तरे तां ग़ैर महसूस नमूने में उथी अची हिकु बेंच जे कुंड ते वेहक जो हिकु कन्नु रखी ईअं थी वेठो ॼणु का ख़ासि ॻाल्हि वेझो वेही करणी हुयसि, जंहिं बाद वरी वञी बिस्तरे ते जाइ नशीं थींदो।
मिठियूं ऐं कुरबाइतियूं ॻाल्हियूं बि कंदो वञे, खिलंदो बि वञे ऐं आहिस्ते आहिस्ते सिरकंदो ऐं सुरंदो बि वञे, तांजो जॾहिं गाॾी ॿिए स्टेशन ते अची बीठी त भाई पूरी जाइ वठी चुको हो। हिकु ॿ दफ़ा उथी दरनि खां हेॾे होॾे निहारे वरी अची वेठो, जॾहिं खेसि यकीन थियो त कंहिंखे बि एतिराज़ु कोन आहे ऐं वेहक जी जाइ बि संदसि कब्ज़े में अची चुकी आहे ऐं उन ते संदसि हक़ु तस्लीम थी चुको आहे, उन वक़्तु न छड़ो टपड़नि खे सोरे पोरे सवलीअ जाइ ते करे रखियाईं, बल्कि मथे बेंचुनि मां हिक खे ख़ाली ॾिसी उते भउ करे सोरे पोरे सवली जाइ भउ करे फ़िलहाल अंगोशो बि पथारे छॾियईं। कुझु वक़्तु वाह सवा वाचे ॾिठाई, जॾहिं ॾिठाई त उन ते बि कंहिंजा कन खड़ा कोन थिया, तॾहिं हिकु दफ़ो ॿीहर सिगरेट जी आफर करे अंगोशे सां गॾु बिस्तरे जी हड़ बि खणी मथे रखियाईं। मतिलब त काकूस जे दर तां उथी बेंच ते विहक रखण वारियूं मंज़िलूं तइ कंदे भाईअ कलाक अध में वञी मथीं बेंच ते कब्ज़ो जमायो। मां मानी खाई पूरी कई, लेकिन भाईअ पंहिंजी बदकीअ में पियल जाम माल मां जन ॾांहुं हिन उन्हीअ वक़्तु इशारो ॾिनो हो, जंहिं वक़्तु गाॾीअ में अंदरि दाख़िल थियण जो मसइलो अञा ज़ेरे बहस हो। पूरी कचोरी ऐं मिठाइण ज़रूरत त ठहियो, पर खटाइण रती बि कढी कान ॾिनी। गाॾी जॾहिं रायविंड ते आई, उन वक़्तु थांवनि खणण लाइ बेरो अची दरीअ वटां बीठो। मां परींहं बेंच ते हुयुसि। ॿियनि अणवाक़ुफ़नि ऐं धारियुनि खे तकलीफ़ ॾियणु मुनासिबु न सम्झी थांव टपाए भाईअ खे ॾियणु घुरियमि त हू दरीअ खां बेरे खे ॾिए, छाकाणि त भाई पंहिंजो हो। भाई कोठे चुको ऐं हुआसीं बि हिकु वतन जा ऐं मथसि ताज़ो थोरो बि कयो हुयमि, लेकिन मुंहिंजी हैरत जी हद न रही जॾहिं भाईअ थांवनि में हथु विझण जी बजाए ॾंद कढी छड़ो खिलणु शुरू कयो, ही 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 ही, मियां अमी पाण खणी ॾियोसि न। भाई छिरक भरे पासे थी वियो ऐं मां भाऊअ मां फिरी मियां थी पियुसि। थोरो थी बासण पाण टपाए ॾियोसि, ही 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 ही, पाण खे हथु लाइण जो कीन आहे, ही 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 ही। सॼी वाट सिंधी हिंदुनि जे किरदार जा उहे ॿ पहलू मुंहिंजे दिमाग़ में फिरंदा रहिया। कमु कढण लाइ निमाणाई ऐं निवड़त, ऐं पोइ न फ़क़ति उहा ई बेपरवाही ऐं अलगर्ज़ाई, बल्कि उहा ई छूत छात जा हुअं त संदन धर्मी ज़ाब्ते जी ॻाल्हि हुई ऐं पाण में बि ज़ात पात जे ख़्याल खां उहा ईअं ई रखंदा हुआ। पर मुंहिंजे ज़हन उन मां उहो तासुरु वरितो त मूं त कांटे चमचे सां खाधो हो। मानी स्पेंसर जी बोरची खाने मां पची आई हुई। सखणनि थांवनि खे हथु लाइण भाईअ खे उन करे हराम थी पियो जो हिकु मुस्लमान जा हथ उन्हनि खे लॻी चुका हुआ। बसि ईअं ॿिनि दिलयुनि में, हिंदू मुस्लिम जे विछे ऐं दोहीअ जी निशानीअ ते ॼणु हिकिड़ो वधीक गहको कंहिं कढी छॾियो।